नाज़रीन रखण वेझो यूसी छतो मंगी जे सरकारी अस्पताल ज़बून हाली जो शिकार है, जॾहिं त अस्पताल अॻियां बीठल बरसाती पानी अञा ताईं नेकाल न थी सघियो आहे। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते असां सां मौजूद आहे शकील धारे जो। जी शकील। जी हिन वक्त मौजूद आहियूं यूसी छतो मंगीअ जी सरकारी अस्पताल वटि, जेका केतिरनि ई सालनि खां ज़बून हालीअ जो शिकार बणियल आहे ऐं हिते भूत बंगले जो ॾेख ॾेई रही आहे। अव्हांखे ॿुधायूं त हिते जेको कुझु ॾींहंनि जी मुसलसल पहल बरसाति हिते जेको आहे सरकारी अस्पताल जा जेका ईंदे वेंदे रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। हिते पाणी जेको आहे तलाउ जी सूरत में बीठल आहे। हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उहो उन पाणी निकाल नाहे करायो। ऐं जेको अव्हांखे ॿुधायूं त हिते अस्पताल जो जेको अमलो आहे उहो वीज़ा ते वियल आहे। जेको आम ॾींहंनि में हीअ हिन अस्पताल खे ताला लॻल आहिनि ऐं उन ते DSO शिकारपुर या सिहत जे ॿिए अमले पारां हिते का बि नज़रसानी नथी कई वञे। ऐं अव्हांखे वधीक ॿुधायूं त हितां जो जेको अवाम आहे उहो जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहे, जेके गैस्ट्रो जा केसिस वधी विया आहिनि, उन हवाले सां बि हिते का बि जेके उपाउ न आहिनि वरिता विया। हितां जो अवाम जेको आहे ॾखण मधे जी शिकारपुर रतोदिरो लाड़काणो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ अस्पतालुनि ॾे इलाज लाइ वञी रहिया आहिनि। ऐं जेको अव्हांखे वधीक ॿुधायूं त करोड़े रुपयनि जी लाॻत सां जेका इमारत ठहियलु आहे उनजो मरमती कमु नाहे थी सघियो। केतिरा ई भेरा जेको आहे हिते ठीका आया आहिनि अस्पताल जा, ॿुधाए पियो वञे त उहे जेके हिन काग़ज़ी कार्रवाईअ में पूरा कया विया आहिनि। ऐं जेको आहे हीअ इमारत भूत बंगले जो ॾेख ॾेई रही आहे। ऐं सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं सिहत जे वज़ीर खे घुरिजे त हिते जेको आहे हिन नज़रसानी करे हिन अस्पताल जेके हिन बुनियादी सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि ऐं जेको अस्पताल जे अॻियां बीठल गंदो पाणी निकाल करायो वञे ऐं हितां जे अवाम खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे। ऐं जेको परे परे वेंदड़ माण्हुनि उन्हनि खे जेको आहे जेका तकलीफ़ुनि खां बचायो वञे। जी।